वालेकुम नाज़रीन, सिंध इशू सां गॾु आहियां सदाम हुसैन सोलंकी। हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं ॻोठ सैफल खान सोलंकी में, जिते 50 सालनि खां ही जेको स्कूल आहे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल सैफल खान सोलंकी जेको हुकूमत जी नाली जे करे बंदि कयो वियो आहे। हितां जे रहवासियुनि ऐं ॿारनि सां ॻाल्हाईंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। जी सर, जेको तालके कुबे में यूसी ढोरी में जेको कचीपुर जे लॻ ॻोठ सैफल खान सोलंकी में जेको गर्ल्स स्कूल आहे, जेको 40 सालनि खां प्राइमरी स्कूल उते हले पियो। उते 7 ॻोठनि जी आबादी आहे। हिकिड़ो ई वाहिद स्कूल हुयो गर्ल्स स्कूल हुयो बचनि ॿारनि जे लाइ, जेको आहे त उनखे बंदि कयो वियो आहे। नियाणियूं नंढियूं उते तालीम पिया रहियूं हुयूं, इल्मु पिया रहियूं, तव्हां पाण ॾिसी सघो था। ऐं असीं CM सिंध खां वज़ीर तालीम खां इहा असां गुज़ारिश था कयूं, खुदारा यूसी ढोरी जे गर्ल्स स्कूल खे फिरफोर तौर ते जल्दी में खोलियो वञे, त जीअं ग़रीब ऐं मिसकिन माण्हू ॿारनि जो मुस्तक़बिल बची वञे। अॻे ॾिसो था त सिंध जी तालीम केतिरो पोइ पियल आहे। जिते हज़ारनि ऐं सवनि जी जेको सूरत में ॻोठ हुजनि, उते वाहिद हिकु स्कूल गर्ल्स हुजे न्याणियुनि जो, उते उनखे बंदि कयो वियो आहे। असां सम्झासीं इहा तालीम दुश्मन पॉलिसी आहे। जंहिं बि कंहिं वॾेरे या जागीरदार उनजा साज़िश आहे स्कूल बंदि कराइण में। असां गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट खां मुतालबो कयूं, खुदारा हिन सैफल खान सोलंकी जे ॻोठ में जेको आहे स्कूल खे खोलियो वञे, मिसकिन बचड़नि जो मुस्तक़बिल बचायो वञे। असां पंहिंजी तालीम हासिल कयूं, वॾा थी पंहिंजो कमकार कंदासीं, नौकिरी किथे मिलंदी त असां हाणे स्कूल बंदि हूंदो त नौकिरी असांखे काॾे मिलंदी, पढ़ंदासीं त नौकिरी मिलंदी। ॻोठ सैफल सोलंकी जो जेको गर्ल्स स्कूल आहे 40 सालनि खां हिते हले पियो। तव्हांखे ख़बर आहे त सिंध में अॻे ई औरतुनि जी तालीम तमामु पुठिते पयल आहे, ऐं उन जे बावजूदि जेकॾहिं गर्ल्स स्कूलनि खे बंदि कयो वञे त इहो इंतिहाई मुज़म्मत जोॻो अमल आहे। असां उन सॼे मॉनिटरिंग वारे जेको आहे अमल में जंहिंमें इहो स्कूल खे बंदि कयो वियो आहे उन जी मुज़म्मत कयूं था, ऐं वज़ीर आला सिंध तालीम जी वज़ारत खां सभिनीनि खां घुर था कयूं त फौरी तौर ते जेको ॻोठ सैफल सोलंकी जो गर्ल्स स्कूल आहे उनखे बहाल रखियो वञे, उनखे डेवलपमेंट कयो वञे, उते तालीम जो हे जेको कारो आहे उनखे वधायो वञे, त जीअं हे ग्रास रूट्स में हेठी सतह ते जेका गर्ल्स जी नियाणियुनि जी तालीम जी खोट आहे उन जो ख़ात्मो थी सघे। तव्हांखे ख़बर आहे त दुनिया में जेका औरतुनि ऐं मर्दनि जी बराबरी जे बुनियाद जे हवाले सां 8 मार्च ही औरतुनि जो नियाणियुनि जो आहे, ही तालीम उन्हनि जे लाइ ज़ेवर सही आहे। उन जे लाइ असांजी गुज़ारिश आहे त फौरी तौर ते ॻोठ सैफल सोलंकी जो ही गर्ल्स स्कूल बहाल करे हिते तालीमी सरगर्मियूं वधीक कयूं वञनि, नई बिल्डिंग ॾिनी वञे, त जीअं जेको आहे ही मासूम नियाणियूं तालीम जे ज़ेवर सां मालामाल थी सघनि। बंदि न कयो, असांखे पंहिंजो स्कूल खोलाए ॾियो वञे, असां पढ़ंदासीं। ॻोठ सैफल खान सोलंकी जे जेको गर्ल्स स्कूल आहे उन बंदि थियण जे लाइ असां सिंध गवर्नमेंट ऐं वज़ीर तालीम खां इहो मुतालबो कंदासीं त खुदारा इन स्कूल खे फौरन खोलियो वञे। नियाणियुनि जी तालीम आहे, अॻे ई असांजी सिंध धरती जेका आहे तालीम जे ज़ेवर खां पोइते आहे, ऐं इन खे असांजो तालीम असांजो बुनियादी हक़ आहे, नियाणियुनि जो बुनियादी हक़ आहे। महिरबानी करे असीं वरी बि इहो ई मुतालबो था कयूं वज़ीर तालीम ऐं सिंध गवर्नमेंट खां त फिल फौर ॻोठ सैफल खान सोलंकी जे गर्ल्स स्कूल खे खोलियो वञे ऐं हिननि नियाणियुनि मासूमनि सां इंसाफ़ कयो वञे। कंदड़नि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त असांजे ॻोठ सैफल खान सोलंकी जो स्कूल जेको आहे गर्ल्स
उनखे फिलफोर तामीर कराए ऐं उनखे नए सिर शुरू कयो वञे, ताला लॻाइण बंदि कया वञनि, नियाणियुनि जी तालीम खे बहाल रखियो वञे ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल जेको आहे त संवारियो वञे। कैमरामैन रियान मंगणार सां गॾु सदाम सोलंकी, धरती टीवी न्यूज़, गाजीपुर।